या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि वसल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना हबीबिना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। मुझा प्यारा दोस्तों भाइयों, अल्लाह जी मेहरबानियों सां अताउन ऐं एहसानन सां अॼु असां जंहिं महफ़िल में गॾु थिया आहियूं, हीअ रात बरकतुन वारी रात आ। ही लम्हा अल्लाह जे अताउन इनायतुन ऐं मेहरबानियुन जा लम्हा आहिनि। ही गुनाहन खां माफ़ी वठण जी रात आ, रब खे राज़ी करण रिझाइण जी रात आ। ऐं ही रात पंहिंजे जिंदगी जो मुहासबो करण जी रात आ। हबीबन करीमन फरमायो त हासिबू क़ब्ल अन तुहासबू। अल्लाह वटि तव्हांजो जेको हिसाब थींदो उन खां अॻु में ख़ुदि पंहिंजो हिसाब पाण वठो। पंहिंजे ज़िंदगी जो पाण हिसाब वठो त तव्हां पंहिंजी ज़िंदगी कीअं गुज़ारी आहे, कहिड़नि कमनि में गुज़ारी आहे। मदीने वारे साईं फरमायो त दाना उहो आहे, अकुलमंद इंसान उहो आहे जेको मौत जे अचण खां अॻु में मौत जी तैयारी करे। उहे अमल करे जेके मरण खां पोइ कम ईंदा। या अकुलमंद ऐं दाना माण्हू। दुनिया कमाइण, माल जोड़ण, मिल्कियतूं ठाहिण, इहे त काफ़र बि कंदा आहिनि, हिंदू बि कंदा आहिनि, वाणिया बि कंदा आहिनि, गैर मुस्लिम बि माल मिल्कियतूं जोड़ींदा आहिनि। मोमिन बानो उनखे अकुल इहो हूंदो आहे त मां आहियां केरु, आयो किथों आहियां, मूंखे वञणो वञणो मुखे खलकियो कंहिं आ, पैदा कंहिं कयो आ, कहिड़े मक़सद जे लाइ पैदा थियो आहियां, उन मक़सद खे यादि करे पंहिंजे रब जे हुज़ूर में झुकण। इहा ईमान जी निशानी आहे, इहा मोमिन बाने जी अलामत आहे। मुझा दोस्तों, पंहिंजी ज़िंदगी खे उन सांचे में विझे जंहिंमें अल्लाह राज़ी थिए, जंहिंमें रसूलुल्लाह राज़ी। अॼोकी रात में थोरो पंहिंजी गुज़िरल ज़िंदगी ते असां नज़र फेरायूं त असांजी ज़िंदगी कीअं गुज़री आहे, असांजूं रातूं कीअं गुज़रियूं, असांजा ॾींहं कीअं गुज़रिया। प्यारा दोस्तो, ही ज़िंदगी फानी आहे, ही ज़िंदगी बेबका बेवफा है। अॼु न सुभाणे हितों अल्लाह जे हुज़ूरी में हलणो आहे। कॾहिं गौर कयो आहे त असांजी ज़िंदगी कीअं थी गुज़रे, कहिड़नि कमनि में थी गुज़रे। मुंहिंजा दोस्तो, अॼु सदाइण जे लाइ अल्हम्दुलिल्लाह मुसलमान आहियूं। मुसलमान जे घर में पैदा थियासीं। कलमो असांखे नंढपण में ई बाग कननि में आई। नंढे हूंदे अबे अमड़ असांखे अल्लाह अल्लाह चवण सेखारियो, कलमो शरीफ पढ़ण सेखारियो। नाम गणिया मुसलमान नंढपण खां वठी आहियूं, पर कॾहिं गौर कयो आहे त इस्लाम जा कहिड़ा अहकाम, कहिड़ा अरकान, कहिड़ा पैगाम मदीने वारे जा असां उन्हनि ते अमल कयो आहे। तवज्जो आहे। मां तकरीर करण नथो चाहियां,
कुछ ताजे ज़मीरन के ज़हनन के उथारण सुजाग करण चाहिए मुझे ॻाल्हियुनि ते गौर कयो ऐं तवज्जो सां ॿुधो हीअ रात पंहिंजे मुहासिबे जी रात आहे पंहिंजे अमलनि ते पंहिंजी माज़ी ते गुज़िरियल ज़िंदगी ते नज़र फेराइण जी रात आहे त कहिड़नि कमनि में ज़िंदगी गुज़री अगर चंगन कमन में गुजरी आ तो अज अल्लाह जो शुक्र अदा कर अगर गुनाहन में बुरायन में बेफरमानियन में गुजरी आ तो अज अल्लाह जे दर ते सच्ची दिल सा तौबा ताइब थी ही माफी जी रात आ ऐं अज जेकने तो पिशेमानी जो हिकड़ो लुड़क बहारियो तो पूरी जिंदगी जे गुनाहन जी रब माफी ले छडी अज अहद इकरार जी रात पैमान बधण जी रात त पंजी बकिया जिंदगी किए गुजारनी है बकिया जिंदगी जेका गुजरी वई उन जे ला माफी वठनी आ जेका बाकी बची आ उहा जिंदगी किए गुजारनी आ आया इब्लीस जे रस्ते ते हलणो आ या मदीने वाले साईं जी राह ते हलणो आ कुरान फरमाए तो लक़द कान लकुम फी रसूलिल्लाहि उस्वतुन हसना तहकीक तव्हां जे लाए रसूलुल्लाह जी जात में जिंदगी गुजारण जो बेहतरीन नमूनो आइडियल जिंदगी मिसाली जिंदगी जेके दिसी जे एकड़ो आईनो हुजे उन में सूरत नजर अचे मुजा दोस्तों मुस्तफा करीम जी जिंदगी एक आईने वांगुरा उनके दिसी असा के पंजी जिंदगी जा रुख मुतयन करना है जिंदगी गुजारण जो तरीको सिखणो वा सलीको सिखणो वा जिंदगी गुजारण जी राह अपनाइणी आ तो उहा जेका मदीने वाले साईं जी सीरत ऐं सुन्नत में नजर यकीन जानो त दुनिया में जेतरा भी रस्ता हैं जेतरियूं भी राहूं हैं जेतरा भी रीतूं रस्मूं जिंदगी गुजारण जा तौर तरीका हैं सबनी में अशरफ अकरम आला असहल सौलो सिद्धो ऐं अल्लाह वट प्यारो अगर रस्तो आहे तो मोहम्मद करीम जी जात वारो जेको मदीने वाले साईं सेखारियो सोने नबी सेखारियो जिंदगी गुजारण जो बेहतरीन रस्तो उहो आ जेको इमामुल अंबिया हबीब किबरिया हजरत मोहम्मद मुस्तफा से मुझा दोस्तों उन रस्ते ते हलण में शोभा कामयाबिया कामरानिया इज्जता दुनिया जी आखरत जी भलाइया चंगाइया अल्लाह जी रजा है दुनिया जी कामयाबिया दुनिया के अंदर अगर का इज्जत वाली जिंदगी आहे तो मुझे दिल पर मोहम्मद करीम जे सेखारियल मुझा दोस्तों अज असा पंहिंजे उन हकीकी रस्ते का केतरो हटी विया आहियूं कुछ गौर कयो कुछ तवज्जो कयो मां तवां जे सामो मदीने वाले साईं जे जिंदगी जा कुछ गोशा पेश करण चाहियां मुझे मुस्तफा करीम जी तालीम तरबियत ऐं साईं जन जी अमली जिंदगी तवां जे सामो पेश करण चाहियां तो हिकड़ो आईनो तवां जे सामो रखण चाहियां तो उन में ॾिसो त असां जे नबी असां के छा सेखारियो आ ऐं असां केड़े रस्ते ते विया तवज्जो आहे सुजाग आयो जरा गाटा हेठ न कयो कंध न झुकायो अजो की रात मुर्स थी मलायो 364 रातूं निंड था कयो हिकड़ी रात में नथा रब के दियो हिकड़ी रात में नथा जागी सको कंध खणी हेठ कया था
मुड़स माण्हू थी ॾेखारियो अॼु जागणो आहे जागी रात मल्हाइणी आहे मां छा समझा त तव्हां गाटा हेठि खणी वेठा आहियो ॻाल्हि तव्हांजे कननि ताईं पहुचे थी हले मथां हली थी वञे पई सभई मोहब्बत सां सलाद पढ़ो अञा मोहब्बत सां मां पंहिंजे पर्देदार अमड़ियुनि भेनरुनि खे बि गुज़ारिश कयां थो उहे बि सुजाग थियनि उहे बि तवज्जो कनि ही तकरीर नाहे मां तव्हांखे मुस्तफा करीम जी ज़िंदगी तव्हांजे साम्हूं पेश करणु चाहियां वरी बि चओ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह मुझे सोने हबीब जी पाक जिंदगी जो सब खां सोनो सब खां आला तरीको हुस्ने इखलाक सोना हुजने गुफ्तार मिठी हुजे किरदार पाकीज़ा हुजे ज़बान में मिठास हुजे गाल्हाई त तुझो गाल्हाइण वणंदड़ हुजे अबे सा गाल्हाई त तुझो टोन उहो अदब वारो हुजे जे नंढे सा गाल्हाई त तुझो गाल्हाइण शफ़क़त ऐं प्यार वारो हुजे घर में अची त मुरकंदो अच बाहर अची त मुरकंदो अच केसा गाल्हाई त मुरकंदो को तो सा दुश्मनी करे तू उन्हें सा चंगाई कर को बुराई करे तू उन्हें सा चंगाई कर गार दे तू दुआ दे वो बुरो हले तू चंगो चंगो अता कर वो छिजे धार थे तू उन्हें के गंढण जी कोशिश तुझे अंदर में नरमी हुजे मिठास हुजे बाबो हुजे शफ़क़त हुजे परीत हुजे जेरी मल अबो तुझे अग्यां अचे त पंहिंजे पीउ जे साम्हूं ईअं अच जीअं को ग़ुलाम पंहिंजे आका जे अग्यां ईंदो मदीने वारे साईं फरमायो त पंहिंजे पीउ जो नालो वठी न सॾ माउ खे नालो वठी न सॾ पंहिंजो पीउ बीठो आहे अमड़ वेठी आहे उनखे पुठी न ॾे जेॾीमहिल ॻाल्हाई त तुंहिंजे ॻाल्हाइण में एॾी त शफ़क़त ऐं मुहब्बत हुजे जो अबे जी दिलि ख़ुशि थिए अमड़ जी दिलि राज़ी थिए रब तोखे दौलत ॾिनी पैसो ॾिनो त ग़रीबनि जी संभाल लहो मिस्कीननि जी मदद कर तुझे पाड़े में कोई यतीम आ तो उन्हें यतीम जी परवरिश कर तुझे पाड़े में का बेवा औरत आ तो उन्हें जी खबरगिरी कर तुझे पाड़े में को बीमार आ तो हली वञो उन्हें का पुछा कर साईं फरमाइनि था जेको बीमार का पुछण थो वञे जेसी पुछी मोटी न थो अचे तेसी ताईं इहो ॼण के जन्नत जे बागन में घुमी
हबीबन फरमायो जेको बीमार खा पुछण जेला घर मां निकतो आ 70,000 मलाइक उन्हें जे रहमत ऐं मग़फ़िरत जी दुआ था घुरन। जेसी मोटी घर न थो पहुचे तेसी ताईं 70,000 मलाइक जे रहमत वारे परन जी छाव में। असा जो हाल चाहे घोड़े पाड़े में बीमार थियो न चवा मुंजी पिट लगी दस बाबा लोड़े तो या मुंजी पिट लगी साईं फरमाइन था के दर्दमंद के दिसो तो उन्हें ते खिलो न ठठोल न कयो मजाक न कयो बल्कि हमदर्दी सा उन्हें जी मदद कयो। हबीबन करीमन फरमायो इत्तकु ज़ुल्म फ़इन्न ज़ुल्म ज़ुल्मातुन यौमल क़ियामह। जुल्म का बचो छो त जुल्म क़यामत जे ॾियारे ऊंदा ही हूंदो। ज़ालिम जो चेहरो क़यामत जे ॾियारे कारो थियल हूंदो। अब्दुल वारे जो चेहरो चोटी जे चंद्र वांगुर चिमकंदड़ रोशन हूंदो। साईं फरमाइन था जे अब्दुल न था करे सगो त भला केसा जुल्म न कयो। जुल्म क़यामत जे ॾियारे चेहरन के कारो कंदो। वत्तक़ु शुह फ़इन्न शुह अहलक मन कान क़ब्लकुम। कंजूसी का बचो बखीली का बचो छो त तव्हां खां अॻियां जेके हलाक थी विया बर्बाद थी विया उन्हनि खे बखीली बर्बाद कयो। बखीली खुदा जे अज़ाब में गिरफ्तार कयो। तव्हां मुंहिंजा उम्मती सखी हुजो। अॻियूं उम्मतूं जनत अज़ाब आया भोला थिया बांदर थिया शिकलियूं बदिलजी वियूं। अमल त उन्हनि जा ॿिया बि कुधा घणा हुया पर जेको अज़ाब उन्हनि ते कड़कियो सो बखीली जे करे कंजूसी जे करे। साईं फरमाइनि था त मुंहिंजो रब सखी आ मां मोहम्मद बि सखी आहियां। दिलबराबाद में अचण वारो जे रब जो बानो आई तुझो रब भी सखी। जे नबी जो कलमो तो पढ़ी तुझो नबी भी सखी। औ तू चोटी जो बखील तू बखील किथों थे ओ मुझा प्री प्यारा। अल्लाह सखावत तो करे मदीने वारो सखावत तो सेखारे तपो उम्मती के आशिक रसूल के भी सखी बणजी जिंदगी गुजारनी। छाता जो सखी थींदो या बखील अधु ॼणनि हथ खया आहिनि बाक़ी अधु हाँ सुभान अल्लाह। बुधो मुझे सोने हबीब फरमायो मदीने वाले साईं फरमायो त मुंहिंजी उम्मत मजा टे माण्हू जन्नत में न वेंदा। घणा माण्हू टे माण्हू जन्नत में न वेंदा। ला यदखुलुल जन्नत खब्बुन वला मन्नानुन वला बखील। हबीबन करीमन फरमायो धोखेबाज जन्नत में न वेंदो। धोखेबाज समझो था कौन था समझो सिंधी जो लफ्ज़ धोखे करण वारो अटकलबाजी करण वारो धोखे केंजो माल फबाए केंजो प्लाट फबाए संग फबाए मानुन जो इज्जतूं लुटे धोखेबाजी सा पैसो कमाए माल कमाए। साईं फरमाइन था धोखेबाज जन्नत में न।
वला मन्नान थोरा थपण वारो केसा एहसान करे केसा थोड़ी चंगाई करे वो अखियुन में काठियूं वणे मूं तुसा ही चंगाई कई मूं तुसा ही भलाई कई मूं तुसा ही पेर भरिया फलाणे वक्त के कर्ज दिनुम फलाणे वक्त मूं तुजी मदद कई भई कयई त अल्लाह जे खातिर रब तो के अजर दींदो एहसान कई तो ने के तू अखियुन में साईं फरमान था यो थोरा थपण वारो बियन के थोरा जताइण वारो जन्नत में न वेंदो वला बखील साईं फरमान था त बखील कंजूस भी जन्नत में चौ सल्लल्लाहु अलैहि रसूल अल्लाह हबीबन करीमन फरमायो अस्सखीयु करीबुम मिनल्लाह सखी अल्लाह के वेझड़ोआ सखी करीबुम मिनल जन्नत बेहश्त के वेझड़ोआ करीबुम मिनन नास सखी मानुन जे दिलुन जे वेझड़ोआ बईदुम मिनन नारे ऐ सखी जहन्नम खां परे साईं फरमान था वल बखील बईदुम मिनल्लाह बईदुम मिनल जन्नत बईदुम मिनन नास करीबुम मिनन नार बखील अल्लाह का परेया जन्नत का परेया रब जे रहमत का परेया बेहश्त का परेया जहन्नम के वेझोआ भाईरो तव्हां जी उहा आदत जेका तव्हां के रब जे करीब करे उहा सखावत तव्हां दिलुन जा सखी हुजो मां इए न तो चवां त तव्हां 5000 खैरात कयो तव्हां 500 रुपयन जो नोट खैरात कयो न भली तव्हां 100 रुपया 200 रुपया दिहाड़ी कमाई आ 190 रुपया पान खाओ एकड़ा 10 रुपया के गरीब के दियो इहा भी सखावत आ जेकने पंजे घर में बोड़ रखो था उन्हें जो शोरबो सवायो कयो थोड़ी प्लेट में शोरबो विजी हिकड़ो कतरो हुजे या हिकड़ी बूटी हुजे शोरबो हुजे वो मस्जिद में ॾियारे मोकिल पाड़े में गरीबा उन्हें के ॾियारे मोकिल को यतीम बचड़ो आ बोड़ जो ज़रो मामी जो गप्पो उन्हें मिस्कीन के मोकिल तॾहिं बि तुंहिंजो नालो सखियुन में लिखजी साईं फरमान था इत्तकुन्नार वलो बिशिक्कि तमरा पाण के जहन्नम जी पाए खां बचायो ॿियो कुझु न अथव बकरीअ जो खुर खैरात कयो त रब तव्हांखे दोज़ख जी पाए खां बचायो चौ सल्लल्लाहु अलैहि इमाम तिरमिज़ी हजरत अबू सईद खुदरी का रिवायत तो आने हबीबन करीमन फरमायो खसलतान ला यजतमियान फी मुमिन मोमिन बाने में आदत कदे बिन मोमिन जेको मोमिन उन्हें में पशयूं न हुंदियूं ध्यान आए मुरे तवज्जो आए मोमिन में
बशयूं न हुंदियूं साईं फरमाइन था अल बुखल वसूल खुलुक हिकड़ो बखीली भी बद इखलाकी मोमिन में न हुंदी मोमिन सखी हुंदो मोमिन खुश इखलाक हुंदो साईं फरमाइन था ये पई निशानियों मुनाफिक जो थव मुनाफिक बखील भी हुंदो बद इखलाक चेड़ा चेड़ा कावड़ील गुस्से वारो गाल गाल ते छिड़ पजे गाल गाल ते यां पट्टे कढे समझो था कौन था समझो हां हां असा में घना एड़ा है जंजू आदतूं खसलतूं एड़ियूं हैं बराबर नमाज भी पढ़े थो रोजो भी रखे थो हाजी भी आहे साई चादर भी कुल्हे ते आ पटको भी बधो पियो आ पर टाप जो बखील बदइखलाक चिड़ाक गारियर मुखे तो हैरत आ त फकीर गार कीअं ॾींदो फकीर जे ज़बान में गार कीअं निकरंदी हां मुखे टे माण्हू ॾाढो ॾुखिया लॻंदा आहिनि मुखे पाण खे हिकिड़ो ॾाढी वॾी हुजेसि वरी सिगरेट हथ में हुजेसि खुदा जो कसम खणी तो ॿुधाए मूंखे ॾाढी तकलीफ़ पहुचंदी आहे मुस्तफ़ा करीम जी सुहारी रखी वरी सिगरेट हथ में ॾाढो पुछड़ो लॻंदो ऐं ॿियो ॾाढी वॾी वरी मथो उघाड़ो भला पटको नथो वधे त घणी घटि में घटि टोपी त हुजेसि न सुहारी बि वॾी मथो उघाड़ो ठहंदो हां ओ मिठा जे मोमिन आई त मुझे सोने नबी जे दसल रस्ते ते हल साईं फरमान था मोमिन सखी हुंदो मोमिन खुश इखलाक हुंदो मुनाफिक बखील हुंदो मुनाफिक बद इखलाक हुंदो अज आद कर पंजो नालो ये लिख पढ़ जी रात मलाइका कलम खणियो वेठा हिन हेॾे इज्तिमा जी तकदीर अञा न लिखिया जलसो पूरो थींदो तुंहिंजा इरादा कहिड़ा आहिनि तकरीर ख़त्म थींदी इरादा कहिड़ा आहिनि रब फरमाईंदो मलाइको हाणे लिखोसि छा लिखराईंदे पाण खे मोमिन या मुनाफिक ॻाल्हायो हड़ई हथ मथे खणी चो छा लिखाईंदा हथ इने जे लाइ तो खणाया त तुंहिंजी निंड फिटे अञा बि झूठा पदो नहीं चो सल्लल्लाहु अलैहि या इमाम इब्न अबी दुनिया रिवायत आंदी त अल्लाह ताला अदन वारे जन्नत के पंजे हथन सां ठायो बेहश्त अदन वारो रब हथन सां ठायो पो उन्हें में माड़ियूं महल बाग बंगला वणकार गुलजारी हूरूं कुसूरूं हड़ई नेमतूं गॾु कयई व शक फिया अनहारा उन्हें में नहरूं बहायई माखीअ जी नहर खीर जी नहर शराबन तहूरा जी नहर वे नहरूं बहायई पो रब जन्नत के फरमायो जन्नत ॻाल्हाएगा मां बि तव्हांखे चवां थो ॻाल्हायो न इहा भला जी आदत आहे रब जन्नत खे जोड़े पोइ रब फरमाए जन्नत ॻाल्हाए जेॾीमहिल अल्लाह जो हुक्म मिलियो त जन्नत ॻाल्हायो ऐं जन्नत चवण लॻी कद अफलहल मुमिनून कामयाब थी विया उहे जेके मोमिन आहिनि
कामयाब थी व्या जेके मोमिन हिन या जन्नत गाल कई त वरी अल्लाह ब कसम खयो व इज्जती व जलाली ला युजाविरुनी फीक बखीलुन ओ जन्नत मुंह तो के ठायो आ पर हाने बुध मां रब पंजे जलाल जो कसम थो खणा पंजे इज्जत जो कसम थो खणा ओ जन्नत मुखे कसम मुजी इज्जत जो तो में कहीं भी बखील के कोन मोकलींदुसे ओ जन्नत तो मुझो वायदो आ मुझो कसम मां कसम सा तो चवा हिकड़ो न ब कसम रब खया व इज्जती मुखे मुजी इज्जत जो कसम व जलाली मुखे मुझे जलाल जो कसम ओ जन्नत या गाल कसम कसमी तो चवा तो जन्नत में बखील के न मोकली समझोदा भली नमाज़ूं पढ़े भली रोजा रखे भली 15 शाबान जी रात 50 जो तो पढ़े 100 पर जे बखीला अल्लाह कसम कयो पुट रब जा कौल पक्का पुख्ता है वे बदलबाना है अल्लाह जा कौल सच्चा पक्का ला तब्दील लि कलिमातिल्लाह अल्लाह जा जेके कलमा हन उन में रद्दो बदल न थींदी आ जेको रब कसम खयो सो खणी चलियो उहा शे थी रहणी है तवा समझी हले न समझी गा हां चौ सल्लल्लाहु अलैहि या सल्लल्लाहु अलैहि या मुरे तवज्जो कयो ध्यान कयो मुरे इमाम तिरमिज़ी रिवायत आंदी या सय्यदना अबू हुरैरा तो चवे हबीबन करीमन फरमायदा कान उमराकुम खियारुकुम जडे तवाजा अमीर भला मानू जन जडे तवाजा अमीर हमदर्द खैर ख्वाह जन माना तवाजा अगवान ऑफिसर एमपीए एमएलए सुठा मानू हुजन बा इखलाक हुजन बा किरदार हुजन व अगनियाकुम सुमहाकुम तवाजा मालदार सखी हुजन अमीर बा इखलाक बा किरदार हुजन ऐ वडेरा मालदार सखी हुजन व उमूरकुम शूरा बैनकुम ऐ तवाजा कम सलाहुन मशवरन साथिन घर हलायो मशवरे सा मुल्क हलायो मशवरे सा जिलो हलायो तालको हलायो थानो हलायो मशवरे सा तू ऑफिसर आई इन जो मकसद इहो ना है त तू पंजी नाड़े भी घर जो वडो आई मकसद इहो ना है त पंजी मर्जी हलाई जे न्याणी जी शादी तो करी त पो पंजी घर वारी सा भी मशवरो न्याणी परनाया दो फलानी जाते रिश्तो कया दो बख्तावर ने खबर है यो रिश्तो कया न कया और जेके परनायो था जे ढंगर गिची में जे विजो था उन्हें का तो पूछो ना राजी है या नाराज है समझोदा कौन था समझो जबरदस्ती पेट लिखाए वठंदा पेट वो वडो छे काडे मुंह मरियम जो काडे टंडो हलाया साईं फरमाइन था जडे तव्हां जा कम मशवरे सा थींदा हुजन फज़हरुल अर्द खैरुल लकुम मिन बतनहा साईं फरमाइन था त पो जमीन जी पुठी जमीन जे पेट खां तव्हां जे ला भली आ जमीन जे पुठी ते जो जीण ठहे तो दुनिया ते रहण जो ठहे तो टे
ॻाल्हियूं हुजनि, तव्हांजा अमीर बाइख़लाक़ हुजनि, मालदार सखी हुजनि, कम तव्हांजा मशवरे सां थियनि त पोइ तव्हांजो ज़मीन ते रहणु ठहे थो। साईं फरमाइनि था पर जॾहिं तव्हांजा अमीर शरीर थियनि ऐं मालदार बख़ील थियनि ऐं कम तव्हांजा ज़ालुनि जे हवाले करे छॾियो त पोइ ज़मीन जे पुठीअ खां ज़मीन जो पेट तव्हांजे लाइ भलो आहे, यानी मरो वञी कबर में पोइ तव्हांजो जीअणु ठहे। तव्हांजो दुनिया में रहणु ज़रूर न आहे। तव्हां जीअंदव न सूरनि जो जीअंदव। टे ॻाल्हियूं हुजनि, अमीर शरीर थी वञनि ऐं मालदार बख़ील थी वञनि ऐं कम पंहिंजा मशवरे जे बजाय ज़ालुनि जे हवाले कयो। अॼुकल्ह पग ज़ालुनि जे मथां आहे। शरीयत चओ त मशवरो वठो, हे वरी सॼो मामलो ई उन जे हवाले। समझो था ॻाल्हि खे? हाँ अले निंड पिया आयो। मौलवी साहब तकरीर पियो करे, चई बाबा इल्म इल्म भलो आहे, इल्म को सवा फ़ाइदो न आहे, इल्म मवाली वरी छूटा पियो लहे। चई हा इल्म खां सवा कुझु ई कोन्हे। ओ पियो चए इल्म भलो आहे, मवाली वरी सम्झो चिल्म। तव्हां इल्म था सम्झो या चिल्म था सम्झो? साईं फरमाइनि था जॾहिं तव्हांजा अमीर शरीर थी वञनि, जॾहिं तव्हांजा मालदार बख़ील थी वञनि, जॾहिं तव्हांजा मामलात औरतुनि जे हवाले थी वञनि, अॻवाणी तव्हांजी औरतुनि जे हवाले हुजे त पोइ ज़मीन जे पुठीअ खां ज़मीन जो पेट तव्हांजे लाइ भलो आहे। पोइ माना कब्र में हुजो, पोइ कब्रुनि में हुजो त इहो भलो अथव। दुनिया में तव्हांजो जीअणु कहिड़ो। अॼु अल्लाह रहम करे असां जन खे वोट ॾेई अमीर बणायो आहे, MPA MNA वज़ीर आज़म। मां वधीक छा चवां, मां सियासतदान न आहियां पर इंसान ज़रूर आहियां, हिन मुआशरे जो फ़र्द आहियां। इख़बारूं ॿुधां थो, पढ़ां थो, ॾिसां थो त छा असांजे अमीरनि जो हाल आहे। हाणे त पाकिस्तान खे विकिणण जे पोयूं अचे पिया आहे। स्टेट बैंक जेका पाकिस्तान जो नाणो आहे, खज़ानो आहे, उहो बि गैरनि जे हथनि में था ॾियनि। गैरनि जे हथनि में माना धारिया जेके दुश्मन यहूदी आहिनि उन्हनि जे हथ में स्टेट बैंक था ॾियनि। उन्हनि जी मर्ज़ी आहे महांगाई कनि, सहांगाई कनि, पेट्रोल वधाइनि, गैस वधाइनि, बिजली जा बिल महांगा कनि। उन्हनि जी मर्ज़ी हलंदी, न को इमरान जी मर्ज़ी हलंदी, न को मुराद अली शाह जी मर्ज़ी हलंदी। मां पंहिंजे पाक फ़ौज जे अॻवाननि खे मां अर्ज़ थो कयां त ख़ुदा जो वास्तो अथव, ही सॼी लखनि जे तादाद में जमायत आहे, सभिनी जे नुमाइंदा जलसो आहे। मां सभिनी जे तरफ़ां असांजे पाक फ़ौज खे अर्ज़ थो कयां त ख़ुदा जे वास्ते असांजे मुल्क के हिन मतलब परस्त सियासतदाननि जे हवाले न कयो। हे मुल्क के खपाए छॾींदा, मुल्क गिरवी करे छॾींदा। मुल्क के तबाह करे छॾींदा। हे असांजा सियासतदान खुदारा मुल्क ते रहम कयो। मुल्क आहे त तव्हां वज़ीर बि थींदो, मुशीर बि थींदो। मुल्क न हूंदो त अंगूठे जा वज़ीर थींदो। छाजी वज़ारत, छाजी तव्हांजी इमारत, छाजा MPA, छाजा MLA थींदो। मुल्क जा बदख़्वाह बणिजी बीठा आहिनि। मुंहिंजा दोस्तो, छा इहा ॻाल्हि जेका मूं हींअर कई, इहा करारदाद असां पंहिंजे अकाबिरीन खे पेश कयूं, तव्हां मूंसां मुतफ़िक़ आहियो? असांखे वतन प्यारो आहे, असांखे पाकिस्तान सां मोहब्बत आहे। हिन धरती जे लाइ असांजे वॾनि, असांजे अकाबिर कुर्बानियूं ॾिनियूं हुयूं। ही पाकिस्तान असांजे अहले सुन्नत जे उलमा मशाइख गॾिजी ठाहियो। सुभान अल्लाह।
असांखे पंहिंजे वतन सां मोहब्बत आहे इंशाअल्लाह वतन जे लाइ जॾहिं सिर जी ज़रूरत पई सिर ॾींदासीं रत जी ज़रूरत पई रत बि ॾींदासीं इंशाअल्लाह छा था चओ अल्लाह पंहिंजे वतन जे लाइ अगरि कुर्बानी ॾियणी पई त कुर्बानी ॾींदो नारे तकबीर पाकिस्तान पाकिस्तान मां गुजारिश कंदुसि त ही गरीबन ते रहम कयो मिस्कीनन ते रहम कयो बिजली 5 रुपया एकदम यूनिट महांगो अरे गरीब पिनदा काॾे वेंदा मिस्कीन काॾे वेंदा तव्हां त बंगुलनि में वेठा आहियो तव्हां हे मिनरल वाटर था पियो पर हे जेके गरीब वाटर कोर्स जो पानी तलावन जो पानी दुबन जो पानी था पियन उन्हनि गरीबन जो करे ख्याल मिस्कीन माल बड़ा काॾे वेंदा कुछ रहम कयो हेडी महंगाई हेडी पंजो मुल्क जे अंदर बदमनी तवा पखेड़े छड़ी आ अयो सपनी जो जेको क्रेडिट वने तो सो सजो इन सियासतदानन दे तो वने ये तबाही न आंदी आ मुझा दोस्तों असा हुकूमत वक्त के अर्ज कंदासी गुजारिश कंदासी त खुदारा मिस्कीनन ते रहम कयो गरीबन ते रहम कयो मथो रमजानुल मुबारक तो अचे पियो खंड महंगी सही मुझा गियो महंगो दवाऊं महंगियूं जेका दवा सिर बचाइण जी दवा जेका 100 रुपए में मिलंदी सा 200 में 250 में 500 में गरीब मरंदा काॾे वेंदा गरीब खुदारा पंहिंजे राज रैयत ते रहम कयो पंहिंजे अवाम जे मथा बाझ कयो एड़ा ज़ालिमाना कानून न कढो जैसा गरीबन जूं आहूं तवां जूं पाड़ू न पटे छडे मिस्कीन गरीबन जूं आहूं न खणो दाहूं न खणो चवंदा त किरोना अची वई वञी वरी थी मोटे वञी वरी थी मोटे या अमलन जी शामत न आहे हाणे वरी चवंदा लॉकडाउन था कनि वरी चवंदा त बंद कंदा दुकान बंद कंदा गरीब मिस्कीन वेंदा काॾे पूरो साल मिस्कीनन भोगियो आ गुरबत ऐं मिस्कीनी भोगी आ अञा बि जेकॾहिं ये लॉकडाउन थिया त पोइ गरीबन जो हाल कहिड़ो थींदो साईं फरमाइन था त जॾहिं तव्हांजा इदा कानत उमराकुम शिरारुकुम व अग्नियाकुम बुखलाकुम व उमूरुकुम इला निसाइकुम फबतनुल अर्द खैरुल लकुम मिन ज़हरिहा जॾहिं अमीर तव्हांजा शरीर थी वञनि जॾहिं मालदार तव्हांजा बखील थी वञनि ऐं तव्हांजा मामला अदवाणी तव्हांजी औरतुनि जे हवाले थी वञे पोइ साईं फरमाईंदा ज़मीन जो पेट तव्हांजे लाइ भलो आहे ज़मीन जे पुठीअ खां अल्लाह करीम असांजे वतन ते रहम करे असांजे वतन के अल्लाह ताला शर इन्हनि ॾिरकनि खां बचाए रब करीम असांजे वतन जी हिफ़ाज़त फरमाए अंदरूनी बैरूनी ख़तरनि खां दुश्मननि खां ऐं आस्तीन में जेके नांग लिखिया वेठा आहिनि अल्लाह इन्हनि नांगनि खां बि मुंहिंजे वतन खे बचाए अल्लाह असांजे वतन जी ग़ैबी हिफ़ाज़त ऐं मुहाफ़िज़त फरमाए अज़ीज़ान मोहतरम उलमा जी भी जिम्मेदारी आ उलमा जे मथा भी हक आ त आलिम हक चवन हक जी गाल कन ऐं वडे अरमान ऐं अफसोस सां चवणो थो पवे त उलमा अॼुकल्ह बाहमी चपकलश हिक ॿिए में लड़ाई झगड़ा इख्तिलाफ़नि में विझी अवाम खे परेशान करे छॾियो आहे मौलवी नवा नवा मसला सुतल ए फकीर पियो पढ़े त सुतल सूर जगाए वे ओ सुतल फितना 1500 साल जा पुराना फितना हींअर वठी था जगाए तहां के के विधो आहे इन ॻाल्हि जे अंदर फितना मचाए उम्मत के इंतशार में परेशानी में विझी छॾियो आहे कंहिंजो मुंहुं काॾे कंहिंजो मुंहुं काॾे अहले सुन्नत टुकड़ा टुकड़ा करे मौलवियुनि छॾी आहे तव्हां जो कम हुयो त अहले सुन्नत के मुत्तहिद कयो मुत्तफ़िक कयो प्यार ऐं मोहब्बत वारी का लोली ॿुधायो का ॿोली मोहब्बत वारी ॿुधायो मोहब्बत जे बजाए हिक ॿिए जे ख़िलाफ़ कात कुआड़ा कयूं
मां आलमन के अर्ज कंदुस त खुदा जे वास्ते उम्मत ते रहम खुदा जे वास्ते इख्तिलाफी मसाला न छेड़ियो एक बे से मोहब्बत रखो मां पंजे मुरीदन के पंजी जमात के हथ बधी अर्ज तो कया पंजे हुबदारन के मोहब्बतदारन के हथ बधी अर्ज तो कया मुरीदन के हुक्म तो दिया त जेके आलमन जा इख्तिलाफ हन उनन में तवा ज़बान न चोरियो तवा जे लाए तरीको रस्तो वो भलो आ जेको पंजे मुर्शिद जो जेका मुरीद आयो ना जेको तांजो मुर्शिद आ बस उन जे रस्ते ते हलो तुझो साईं मुझो साईं हिते सिर्फ मुझा मुरीद ना है हिते समय बुजुर्गन जा हुबदार वेठा है मां सभनी के आले सुन्नत जे सभनी बुजुर्गन जा मुरीद जे जो मुरीद आयो उनन के गुजारिश तो कया त तवा वधिक फितनन में झगड़न में पवण जे बजाय अकीदो इरादो उहो रखो जेको तांजे मुर्शिद सेखारियो कबूल अल्लाह ऐं आलमन जी इज्जत कयो मां हुकुम तो दिया तवा के आलमन जी इज्जत कयो तवा के आलम के खिलाफ पंजी ज़बान दराजी या कलम अजकल सोशल मीडिया ते वडा फितना थी गया है वडा फितना वडा झगड़ा इयो इन के वेढ़ाइण जो कम सोशल मीडिया ते थी रहो मां गुजारिश तो कया त तवा सोशल मीडिया के इस्तेमाल कयो मुस्बित अंदाज में मनफी न बुराई जेला फितने जेला झगड़े जेला इस्तेमाल न कयो पर इने के तवा दीन जी खिदमत में इस्तेमाल कयो मुझा करमी मीडिया जा जेके जवान हैं मां उनन के सलाम तो कया मानू सलाम कंदा हिकड़े हथ सां मां बिनी हथन सां सलाम तो कया माशाल्लाह डाढो सुठो कम कन था मुझू डायरियूं आहिनि मुझा किताब आहिनि उन जा नंढा नंढा जुमला कढी माण्हुनि ते पहुचाइनि था व्हाट्सएप ते पंहिंजो ट्विटर ते फेसबुक ते उहे दीन जो पैगाम क्लिपूं वीडियो जूं ठाहे मोकिलनि था जस हुजे उन्हनि खे इहो दीन जो ख़िदमत कनि था तव्हां मुबल्लिग आहियो मुंहिंजा ख़लीफ़ा आहियो तव्हां जेके मीडिया ते कमु कयो था तव्हां मुंहिंजा मुबल्लिग आहियो तव्हांखे जस हुजे तव्हांखे रहमत हुजे मुस्बित कम कयो मनफी न कयो के बुजुर्ग के खिलाफ का पोस्ट न अचण खपे जेकने को मुखे गालाए तो न मुझे खिलाफ गालाए तो तवा वो न पढ़ो बस छड़े दियो उनके उन जे हालत छड़े दियो मुझे खिलाफ किताब लिखया गारियूं दिनो घटिया लफ्ज गालायू मु अज तई के जवाब न दिनो ऐ न को इंदुसी से जे मुझा मुरीद आयो तो मुझो तवा के सबक इयो आ मुझी तवा के तालीम या है त तवा के बुजुर्ग जे खिलाफ के आलिम जे खिलाफ ज़बान दराजी न कयो गाल नथी वणे हुआ शे न के जे जलसे जी गाल तांगे नथी वणे उन में नवी दा पंजे मुर्शिद जो जलसो पंजी दरगाह जो जलसो छड़े छोदा बेन दिखा जने तवा के शरीयत सुन्नत मिले थी त पो तवा के बे पासे वधाइण जी जरूरत ही काने मुझा दोस्तों इख्तिलाफन के फितनन के भड़काइण वारा न बनजो फितनन के ठारण वारा बनजो सुलह वारा बनजो फितने बाज न बनजो साईं फरमाइन था बिन विढ़लन जे विच में जेको सुलह करे हबीबन फरमाए तो उनके 20 हजन जो सवाब घर वेठे घणो 20 हजन जो सवाब मिलंदो साईं फरमाइन था त जेकॾहिं कंहिं ॿिन खे विढ़ियलनि खे ठाहिण जे लाइ कूड़ ॻाल्हाइणो पए त उहो कूड़ बि इबादत में शामिल आहे उन कूड़ जो बजर ई सवाब लैसल कज़्ज़ाबु अल्लज़ी युस्लिहु बैन अन्नास ॿिन खे ठाहिण जे लाइ जे कूड़ ॻाल्हाए थो त इहो कूड़ नाहे इहो बि सच में शामिल ऐं साईं फरमाइनि था सही बुखारी ऐं मुस्लिम जी हदीस आहे हबीबन फरमाए अल मुस्लिम अखुल मुस्लिम हिकड़ो मुसलमान बे मुसलमान जो भाव ला यज़लिमुहु हिकड़ो मुसलमान बे मुसलमान ते जुल्म न कंदो
वमन कान फी हाजत अखीह कान अल्लाह फी हाजतिही। जेको मुसलमान भाउ जे हाजत पूरी करण में हूंदो आहे न, अल्लाह वरी उन जे ज़रूरतूं पूरी करण में हूंदो। वमन फर्रज अन मुस्लिमिन कुर्बतन फर्रज अल्लाह अन्हु बिहा कुर्बतम मिन कुरब यौमिल क़ियामा। जेको कंहिंजी दुख दर्द तकलीफ़ गम परेशानी लाहे तो क़यामत जे ॾियारे अल्लाह उन जा हड़ई गम लाहे छॾी। वमन सतर मुस्लिमन सतरहुल्लाहु यौमल क़ियामा। जेको के मुसलमान के ढके तो क़यामत जे ॾियारे अल्लाह उन के ढके छॾी। ढकण मां ॿ मुरादूं आहिनि। हिकिड़ो त कपिड़ो वठी ढकाए, अल्लाह उन के जन्नत जा लिबास पाराईंदो। ॿियो ढकण में जा मुराद कंहिंजो ऐब ढकण। कंहिंमें ऐब ॾिसो, कंहिंजी ग़लती ॾिसो, उनखे ज़लील न कयो, उनखे ख्वार न कयो, उनजे लाइ दुआ घुरो त अल्लाह उनखे हिदायत ॾे। समझो था? कंहिंजे ऐब खे ढकियो, क़यामत जे ॾियारे रब तव्हांजा ऐब ढके छॾी। मुंहिंजा दोस्तो, इहो तालीम मुस्तफ़वी जी हिकु झलक हुई जेका मूं तव्हांजे साम्हूं पेश। अॼु मूं साहद कयो त इंशा अल्लाह इन नबवी तालीम ते असां अमल करण जी कोशिश कंदासीं। जी जेका ईंदड़ ज़िंदगी आहे उहा ज़िंदगी इन रंग ढंग में गुज़ारींदासीं जेका मदीने वारे साईं से। क़बूल आहे इहा ॻाल्हि? क़बूल आहे? जी मथे मथे हथ कयो। अल्लाह करीम असां सभिनी के अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाईंदो। रब करीम मदीने वारे साईं जे सदके असां सभिनी के मुस्तफ़ा करीम सोने जे सुन्नत शरीयत ते हलण जी तौफ़ीक़ अता फरमाईंदो। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन अर्रहमानिर रहीम मालिकि यौमिद्दीन इय्याक नअबुदु व इय्याक नस्तईन इहदिनस सिरातल मुस्तक़ीम सिरातल लज़ीना अनअमता अलैहिम गैरिल मग़दूबि अलैहिम वलद्दाल्लीन आमीन। सब्बिह इस्म रब्बिकल अअला अल्लज़ी खलक़ फसव्वा वल्लज़ी क़द्दर फहदा वल्लज़ी अख़रजल मरअा फजअलहु गुसाअन अहवा सनुक़रिउक फला तंसा इल्ला मा शाअ अल्लाह इन्नहु यअलमुल जहरा व मा यख़फ़ा वनुयस्सिरुक लिल-युस्रा वذكر إن نفعت الذكرى سيذكر من يخشى ويتجنبها الأشقى الذي يصلى النار الكبرى ثم لا يموت فيها ولا يحيا قد أفلح من تزكى وذكر اسم ربه فصلى بل تؤثرون الحياة الدنيا والآخرة خير وأبقى إن هذا لفي الصحف الأولى صحف إبراهيم وموسى